मां अचार वारी छोरी खणी बाग वारे बंगले ते छॾे आयो आहियां। शाबाश लाल खान खे तुमा इहा ही उम्मीद हुई लाल खान। हाणे ॾिसां तो या छोरी घणा मन मस्ती करे जो मुझो नालो समा है। समा इन समाने जी चालाकियन खां चंगी तरह वाकिफ है। हाँ ठीक है, वरी पोइ मां तव्हां सां ॻाल्हायां थो। चाचा अचर ख़ैर त आहे? छा थियो आहे? चाचा तव्हां परेशान न थियो। ज़मा खान जी इहा ज़रूरत मां ज़मा खान खे ज़िंदा न छॾी। ज़मा ही तूं छा कयो आहे? आचर जी न्याणी खणी तूं सुठो न कयो आहे। बस था अखियूं हेठि करे ॻाल्हाए। असांजी रवायत रही आहे त असां पंहिंजे हारनि खे बचो सम्झो आहे ऐं तुंहिंजी अॼु शिकायत आई आहे तूं हुनजी न्याणी अगवा कई आहे। मां तोखे हरगिज़ न छॾींदुसि। ज़मा पंहिंजो किरदारु दुरुस्त रख, पंहिंजो क़िबलो दुरुस्त रख। इहो अचर कूड़ थो ॻाल्हाए। ज़मा अॼु ते कंहिंजे नग में अखी न आहे विधी। ऐं चाचो आचर मां हुननि खे सदन खां वठी सुञाणा पियो। हू हरगिज़ कूड़ बि न ॻाल्हाईंदो। वॾी उमिरि वारो आहे। हिननि जा वॾा ऐं उन खां पोइ चाचे आचर खां पोइ नंढा असां वटि हारी थी रहिया आहिनि। हू हरगिज़ कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। मां हुनखे चङी तरह सुञाणा। ज़मा तव्हां मुंहिंजी ज़ुबान ते एतबार नथा कयो, उन हारी आचर जी ज़ुबान ते एतबार था कयो। असांजा हारी असांजा बचा रहिया आहिनि ऐं तूं हुननि जे नंगनि में अखियूं थो विझी ऐं तूं हुननि जो नंग अगवा कयो आहे। मां तोखे हरगिज़ न छॾींदुसि। सजण खान ज़मा खान अॼु ॾींहं ते कंहिंजे नग में अखी न आहे विधी। हे नसीहतूं पाण वटि संभाले रख सजण खान। छोजो मुंहिंजो नालो समा आहे। समा इन समानी जी चालाकियन खां चङी तरह वाक़ुफ़ आहे। This is